कासिमाबाद में बल्दियाती इलेक्शन के हवाले से कार्नर गॾिजाणनि जो सिलसिलो जारी है। कासिमाबाद के इलाके भिटाई टाउन में लाखा बिरादरी यूसी 157 में चेयरमैन जो उम्मीदवार ज़ाहिर अली जूनेजो ऐं संस पैनल की हिमायत जो ऐलान करे छॾियो। भिटाई टाउन में लाखा बिरादरी तरफा चेयरमैन जो उम्मीदवार ज़ाहिर अली जूनेजो, वाइस चेयरमैन अलवरायो गाओ, नैयर आज़म सुमरो, सईद अहमद मेमण, शुआब अहमद खोखर, वॾेरो आरिफ गाओ ऐं गुलाम रब्बानी खोखर के मान में हाजियाणो ॾिनो। शमसदीन लाखो, हाजी शेर लाखो, अरशद लाखो, हाजी खान लाखो, खालिद अहमद लाखो, निसार अहमद लाखो, अब्दुल अज़ीज़ लाखो ऐं ॿियनि तरफ़ां ॾिनल हाजियाणे में इलाइक़े वासियुनि बि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते इरफान अली जोयो, फिरोज़ अहमद भट्टी, अताब अहमद शर, नवाब अहमद सियाल, नज़ीर अहमद लाखो, याकूब लाखो ऐं ॿिया बि मौजूदु हुआ। कार्नर गॾिजाणी में ज़ाहिर अली जूनेजो ऐं अलवरायो गाओ पैनल जी मुकमिल हिमायत जो ऐलान कयो वियो।